some news. For YouTube, for YouTube. Well, it's been great being in Pakistan. It's been great being here, being in Karachi, meeting all these people and being treated like a star, this beautiful star, because I'm a beautiful woman. So it's good. Thank you so much. Thank you, Joe. Mashallah, mashallah, mashallah. Thank you so much. अस्सलाम वालेकुम। अॾे ते बीठा हुयासीं, छोकिरो आयो जे तव्हांखे जेको आहे तेज़ाब सिंधी संभाले थो। हुकुम कयो, काॾे वञिणो आहे, टिकेटां कराइणियूं आहिनि बुक या को ॿियो कुझु चकर आहे? ये थोरो तव्हां सां ॻाल्हाइणो आहे जी। हे जेके बि तक़रीबन तव्हां ड्राइवर हज़रात कोचूं हलायो था, हिन में तव्हां कंहिंसां सेटिंग था कयो, कंहिं होटल वारे सां सेटिंग कयो था त हो तव्हांखे मानी बि ॾिए थो, शायदि 1000-1500 रुपया बि ॾिए थो। उन खां पोइ जेको हो रेट हणे थो भाॼियुनि जा, मानियुनि जा, होटलनि ते पैसेंजरनि खे जेका तकलीफ़ थी, जिन जी ख़बर अथई? मानी पैसेंजर खाइनि था न? हा साईं। असांखे छा ख़बर आहे हुनजी? 900 रुपया प्लेट मुर्गीअ जी। के ग़रीब आहिनि वीचारा निकिता आहिनि उतां सफ़र में, उन वटि टोटल खीसे में पैसा ई वधि में वधि 400-500 रुपया हुजनि, जेको हुते रक्शे जो किरायो करे वञी कराची में लहे, ऐं 900 रुपया जो प्लेट मिलंदी हुनखे, ऐं मानी बि हुनखे खाइणु ज़रूरी आहे। त इहो तोखे सम्झ में नथो अचे? दाल खाइनि न साईं, मुर्गी खा छो था खाइनि? दाल बि त 400 रुपया प्लेट आहे। होटल वारे सां ॻाल्हायो न सर, हिन में असांजो कसूर न त तूं हुन सां ब्लैकमेल छो थो थिए? कंहिंसां? या तूं हुन सां सेटिंग छो थो करे? तूं भला असां कोच यूनियन जो सदर आहे न, सदर हुजां त पोइ त चुप हुजां न। सदर न आयो ई त शुक्र आहे न। कोचनि जो मालिक आहे। अड़े ॻाल्हि ॿुधे ॾे छपरी, नॉर्मली सॾु करे सम्झायां थो विथ ड्यू रिस्पेक्ट। बाबा मुंहिंजी मर्ज़ी। बाबा तुंहिंजी मर्ज़ी न हलंदी, न हलंदी तुंहिंजी मर्ज़ी। कोच मां थो हलायां, तूं थो हलाए? जहिड़े होटल ते रोकिया असांजी मर्ज़ी आहे, असां ड्राइवर आहियूं। सॼी राति ओजाको कयूं था, ज़ाहिर ॻाल्हि आहे जिते असांखे मानी सुठी मिलंदी, चांहि सुठी मिलंदी, कोच उते बि ईंदासीं न। इहो बि फुर जो हिकिड़ो क़िस्म आहे। हिते जेको फोरू अचे हू चवे त बाबा असांजी मर्ज़ी, तूं केरु चवंदा असां फुरींदासीं। फुर जा मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि। इहा ईअं पर्दे में फुर जेका तव्हां जंहिं क़िस्म जी कयो था, न कजांइ ॿीहर। माण्हुनि सां सही सलूक रख। न गाॾी में जेके पैसेंजर आहिनि तुंहिंजा माइटनि जा? माइट न आहिनि। कल्ह मूंखे हिकिड़े शख़्स शिकायत कई, उनजो वालिद साहब बीमार हुयो। उन चयो त असां वटि पैसा कोन हुया, होटल ते मानी एॾी महांगी हुई जो मुंहिंजे वालिद साहब जो BP लो थी वियो, किरी पियो, 2 ॾींहंनि खां पोइ फोत थियो आहे। हाणे केरु ज़िम्मेदार आहे हिनजो? चए पोइ टोटल असां वटि 500 रुपया पिया हुया। पोइ मां जा पैसा ॾियनि जा? मूंखे इहो छो थो लॻे त माना तूं कुहाड़ी खां सवाइ न वणंदे? माना तूं बसि रुॻो कुहाड़ी वणंदो आहे माण्हुनि खे, ॿी का ॿोली न आहे तो वटि? प्यार जी ॿोली त न सम्झी, न त पोइ हाणे उहा सम्झंदे न। अर्शां लथा 4 किताबा, 5वां लथा डंडा। किताब सां जेकॾहिं कोई नथो सम्झे, दरस सां नथो सम्झे, इख़लाक़ सां नथो सम्झे, हदीस सां नथो सम्झे, कौल सां नथो सम्झे, त पोइ बाठो। माना करप्शन तोखे हिते मानी में नज़र आई आहे? पूरी दुनिया करप्शन करे थी। उते दुनिया जो वॾे में वॾो गुनाह ख़बर थी कहिड़ो आहे? दुनिया जो वॾे में वॾो गुनाह, दुनिया जो वॾे में वॾो गुनाह उनखे चइबो आहे जंहिं गुनाह खे तूं नंढो सम्झे। माना तुंहिंजे लाइ इहो गुनाह ई न आहे, ग़लति कमु ई न आहे इहो। जॾहिं तूं ई ईअं हूंदे त पोइ मथे बि ईअं हूंदो। सुधर। हे छपर थी न कया वार वॾा करे छॾिया थी। छपर न कंदो कर। मोहबत में थो सम्झाए, प्यार में, भाइरी में थो सम्झाए, ॿीहर न कजांइ। तुंहिंजो जो वालिद साहब हुजी ईअं परेशान थी करे आहे त पोइ मुंहिंजी मर्ज़ी आहे बाबा, मां जंहिं बि होटल ते गाॾी रोकियां। छाजी तुंहिंजी मर्ज़ी आहे? हा, छाजी तुंहिंजी मर्ज़ी आहे? कुहाड़ी कोन्हे त तुंहिंजे लेखे त बसि माना उहे कुर्सियूं रखंदो मां जो ज़िंदगी में वरी कुहाड़ी कोन बि न टिजंदे, रोज़ रोज़ कुर्सी कोन टिजंदे। तुंहिंजो मक़सदु छा आहे त मां कोच हलाइण छॾे ॾियां? छॾे ॾे, बदमाशी बंदि कर। होटल वारनि सां ॻाल्हायो न, जेके पैसेंजरनि खे मानी महांगी ॾियनि था। तूं
केड़ी बोली जा समझंदे केड़ी बोली समझंदे तू कुआड़ी खणी चांबी साईं हिकिड़ो मिनट साईं न तू हिकिड़ो मिनट कुआड़ी खे छॾियो न बस ईअं ॻाल्हायूं था न 5 मिंटनि में हवा कढी छॾींदो मैं कुआड़ी खे छॾियो बस छॾम कुआड़ी खे ॿीहर कंदे मां न कंदुमि बाबा सुठे नमूने हुनखे चओ बाबा जेको हक़ आहे तूं उहो वठ बदमाशी न कर इहा जंहिंखे जीअं अचे थो बस उहो फुरलोट कयूं शुरू कयूं वेठो आहे माना कोई तव्हांखे नथो अचे त हुनजो मतिलबु त बसि माना अंधेर नगरी आहे ॻाल्हि तुंहिंजी बि सही आहे तेज़ाब सही आहे न बिल्कुलु मां मञा थो त असां ड्राइवर पंहिंजे पेट जी ख़ातिर मानी सुठी मिले थी कढ़ाई सुठी ठाहे ॾियनि था 2 किलो खीर बि ॾींदा आहिनि इज़ी लोड जो 500-1000 रुपयो बि ॾींदा आहिनि असां पंहिंजे माना बचनि खे इहो सम्झ हराम था करायूं पंहिंजे पेट में हराम था विझूं असां ड्राइवर ऐं क्लीनर सुखिया आहियूं पैसेंजर जेके अचनि था वाकई उहो होटल वारा असांजी कसर उन्हनि मां कढनि था मञी न त हराम खाए थो पेट पर पेट बि ॾिस पंहिंजो हराम बि ॾिस पेट बि ॾिस बेरा न थींदो हा शाह बेरा न थींदो शाबाश बेरा न थींदो बस शाबाश मां ॿियनि खे बि रोकींदुमि ड्राइवरनि खे त ईअं न कयो हा गुड मासाते ओ मासात मता जे असांजी लैंड आहे जिसे अफ्रीका को असांजा परस्तार आया थी मिलण बाबा जो बैग शीशो में था शीशो है यार बाजी बैग शीशो हां माशाल्लाह ये मुझे मासी दी ओ मासात अफ्रीका जी मासी आई थी मां कराची जो खैरा चाय बोतल शीशो माशाल्लाह माशाल्लाह और खैर खैरियत हां शीशो है तो शीशो है हां हिकड़ी सो जी में के शीशो है ये दिस बाली भी सिखियो माय अब आप खैरा ओ अबा बंगुल ओ चाचा नूर यो खैरा अल्लाह खुदा मा ठरा मा बुडी बरा सर पर वेझो थोड़ो वेझो वेना सर उथी पर विच में बीहन नहीं मानी रोटी पानी रोटी पराठा खीरा water good पैसे मत no नहीं है no खीरा पोयो बीहन सर खीरा ये सब भाई दे पोइ नथी अचे पोइ बीह थोरो 2 मिंट उथी वञा उथी पोइ विच में बीहन नथी अचे परी थोड़ो पते दे ना हा हेॾी उथी टिकटॉक am I YouTube दिस इज अ कॉमेडियन आर्टिस्ट आल्सो सिंधी मीडिया कॉमेडियन आर्टिस्ट हेतो प्लीज गिव मी सम व्यूज माइकनेस प्लीज गिव मी सम व्यूज on YouTube some news for YouTube audience well it's been great being in Pakistan it's been great being here being in Karachi meeting all these people and being treated like a star, this beautiful star because I'm a beautiful woman. It's good. Thank you so much. Thank you, Kheero. माशाल्लाह. Thank you so much. दोस्तों ये हमारे मेहमान हैं हमारे पाकिस्तान में आए हुए हैं तो इन लोगों की बड़ी मेहरबानी जो हमारे साथ इन्होंने वीडियो बनाया बड़ी मेहरबानी मासी सफुरा ठीक है मासी मेहरबानी दोस्तों